वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो राज टीवी। आऊं आहियां राज राठौर। जीअं त सिंध में हिकु बर्निंग इशू हली रहियो आहे, जाली डोमिसाइल खे कीअं रद्द कराइजे ऐं जाली डोमिसाइल कीअं ख़तमु कजनि। त इन्ही मौज़ू ते ॻाल्हि ॿोल करण लाइ असां वटि लाइन ते मौजूदु आहे अहमद नवाज़ इनकलाबी। त वधीक इन मौज़ू ते ॻाल्हि ॿोल कंदासीं अहमद नवाज़ इनकलाबी साहब सां। थैंक यू अदा राज राठौर साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हां जेको आहे राज टीवी न्यूज़ जे प्रोग्राम में जेको आहे शामिलु कयो सिंध जे अहम इशू जे हवाले सां। अदा ॾिसणो बेसिकली ॻाल्हि इहा आहे त जेको हीअ डोमिसाइल वारो इशू आहे इहो तमामु हिकिड़ो सिंध जो वॾो अहम ऐं जेन्युइन इशू आहे, जेको सिंध जे नौजवान जो जेको मुस्तक़बिल जो जेको सुवालु आहे उहो इन सां जुड़ियल आहे। सो हीअ जेको डोमिसाइल आहे हीअ का अॼु जी ॻाल्हि कोन्हे। जेको डोमिसाइल को गुज़िरियल ॾींहं खां वठी शुरू थिया आहिनि, या गुज़िरियल हफ़्ते खां, या गुज़िरियल महीने खां, या गुज़िरियल साल खां, बल्कि हिन खे कई साल गुज़री चुका आहिनि जो हीअ जेके न डोमिसाइल जाली उहे ठहंदा रहिया आहिनि। हिन में आऊं तव्हांखे वधि में वधि इहा ॻाल्हि ॿुधायां त हीअ जेके वधीक में वधीक सभिनि खां वधीक जेके डोमिसाइल जारी थिया आहिनि, हूअं त 1951 खां वठी करे जेको आहे पाण ॾिसंदासीं त सिंध जे अंदरि काफ़ी सारा बल्कि हिकु या ॿ न बल्कि हज़ारनि में पाण खे जाली डोमिसाइल मिलंदा। उन खां पोइ जेकॾहिं पोइते ताज़ो वारी सूरत हाल ते ईंदासीं त जेको मुशरफ़ दौरु हो सिंध जे अंदरि, पाकिस्तान जे अंदरि जेको मुशरफ़ दौरु थी गुज़रियो आहे, इन दौर में सिंध जे अंदरि लखें जेके आहिनि उहे जाली डोमिसाइल उहे ठाहिया विया। ऐं मुशरफ़ दौर में जेके मनपसंद डीसीज़ रखी करे सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में उतां जेके आहिनि जाली डोमिसाइल ठाहिया विया, सिंध जे हक़ ते धाड़ो हयो वियो। उन में जेको टॉप लिस्ट ते हो उहो कराची डिवीज़न हो, उनखां पोइ जेको आहे जामशोरो, हैदराबाद, लाड़काणो, बद्दीन ऐं जेको आहे घोटकी, सखर, इहे जेके डिस्ट्रिक्ट्स हुआ इहे टॉप ते हुआ जेके जिन में जेके जाली डोमिसाइल तयारु कया विया। हाणे उन जी जेको आहे जांच कीअं थींदी? अच्छा, उन खां पोइ इहो आहे त 2008 खां पोइ जीअं पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट आई आहे त हीअ मुसलसिल टियों टेन्यूअर आहे पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जो। यकीन 15 साल पाकिस्तान पीपल्स पार्टी जेको आहे हुकूमत करे चुकी आहे सिंध में, ऐं टियों टेन्यूअर ही जेको आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जो हले पियो। त इहे जेके 10-12 साल 13 साल जे जेको अरसो गुज़रियो आहे, इन में पाकिस्तान पीपल्स पार्टी सां लाॻापियल डीसीज़ जेके आहिनि उहे सिंध जे अंदरि मुसलत थियल आहिनि, सिंध जे अंदरि उहे रखियल आहिनि जेके पाकिस्तान पीपल्स पार्टी गवर्न कयो आहे। त उहे सिंध जा ई माण्हू हुआ जेके डीसीज़ जी सूरत में हिते सिंध में रखिया विया। पर असांजी बदकिस्मती इहा आहे त उहे जेकॾहिं उहे सिंध जे ज़िलनि में रखिया त विया, पर उन्हनि खे विद डायरेक्शन रखियो वियो त तव्हांखे ही जेके आहिनि ही कमु करणा आहिनि। असां वटि बदकिस्मती इहा आहे त सिंध जे अंदरि जेके आहिनि हिकिड़ा अहिड़ा बि MP सिंध असेंबलीअ में अॼु बि मौजूदु आहिनि जंहिंजो तालुक़ु पंजाब सां आहे। हाणे सिंध असेंबली जा जेके मेंबर थी सघनि था ॿाहिरनि सूबनि जा, त उहे तव्हां पाण सोचियो त उहे नंढनि सूबनि में जेके नंढा उहिदा आहिनि उन्हनि कहिड़नि उहिदनि ते उहे फ़ाइज़ न हूंदा। त MPA जेको थी सघे थो त उहो DC बि थी सघे थो, उहो AC बि थी सघे थो, उन सां गॾु मुख़्तलिफ़ जेके बि मराहतूं आहिनि उहो हासिलु करे सघे थो। त इहे सभु कुझु थींदो रहियो आहे सिंध में, इहो अॼु जो कोन्हे। इनखे केतिरा ई वरिया जेके आहिनि उहे थी चुका आहिनि। त ॿी असांखे हिकिड़ो जेको आहे ताज़ो हिकिड़ो लॉलीपॉप जेको ॾेई करे सिंध जे शऊर खे, जेको सिंध जो शऊर जज़्बाती हो, जंहिं सिंध जे हवाले सां वाज़े मौक़िफ़ रखियो, जंहिं सिंध जे हवाले सां जेको आहे हिकिड़ो चिटो पंहिंजो मौक़िफ़ रखियो ऐं उन ॻाल्हि कई ऐं इंतिहाई जज़्बाती हालत में हो, त उनखे ख़ामोश कराइण लाइ हिकिड़ो जेको लॉलीपॉप ॾिनो वियो आहे, जंहिंमें इहो आहे त असां जांच कमेटी रखी आहे। हाणे इहा जांच कमेटी जांच कंदी ऐं जेके बि फ़रसूदा या जेके बि जाली डोमिसाइल आहिनि उन्हनि खे जेको आहे रद्द कयो वेंदो। अदा असुल ॻाल्हि इहा आहे त छा जेकॾहिं जेका तव्हां जांच कमेटी रखी आहे इहे त सभु उहे ई माण्हू आहिनि जेके पंहिंजे दौर जा जेके डीसीज़ रहिया आहिनि, जंहिंजे दौर में जाली डोमिसाइल जेके आहिनि उहे ठहंदा रहिया आहिनि। जेको पाण जाली डोमिसाइल इशू करे थो त उनखे कहिड़ी ज़रूरत आहे जो उहो वरी जाली डोमिसाइल रद्द करे? ईअं मुमकिन ई कोन्हे। हीअ तव्हां हिकिड़ो लॉलीपॉप ॾेई सिंध जे शहूर खे ख़ामोश कराइण जी हिकिड़ी जेका ॻाल्हि कई आहे,
सिंध जो माण्हू हींअर बाशऊर आहे, सिंध जो नौजवान हींअर बाशऊर आहे जेको इन समूरी सूरत हाल खे सम्झे थो। त इहो जेको आहे इन कमेटी खे सिंध जो शऊर मुकमल तौर ते रद्द करे चुको आहे। असीं इन कमेटी खे रद्द था कयूं ऐं सिंध जो शऊर वाज़े चिटे लफ़्ज़नि में इहा घुर थो करे त सिंध दोस्त माण्हुनि ते बदिल ॿी हिकिड़ी जांच कमेटी ठाही वञे जंहिंमें सिंध जा माण्हू, सिंध जो शऊर हुजे ऐं उन्हनि जेके जेको आहे उहा ज़िले लेवल ते कमेटी ठाही वञे त उहा ज़िले लेवल ते पहिरीं जेका जांच करे ऐं जेके बि शकी हुन में जाली डोमिसाइल अचनि उन्हनि खे पोइ उहा वरी सिंध लेवल, सिंध कमेटी खे वरी उहे मोकिले ऐं उहे हतमी फ़ैसिलो कनि। ईअं करण सां इहो मुमकिन आहे त जेके कुझु डोमिसाइल आहिनि उन्हनि जी जांच करे सघे, पर इहो मुमकिन न आहे त जेके बि जाली डोमिसाइल आहिनि, छो जो केतिरनि जो त रिकार्ड ई जेको उहो जलायो वियो आहे, उहो DC ऑफिस में रिकार्ड ई कोन्हे त उहो असां किथां पकड़ींदासीं त हीअ जेके आहिनि हीअ जाली आहिनि या जॾहिं रिकार्ड ई कोन हूंदो असां वटि त उन्हनि जी जांच पड़ताल किथां थींदी। इहे सभु जेके आहिनि सूरत हालियूं, इहा जेका बि सूरत हाल आई आहे तव्हां सभिनि जे जेको आहे साम्हूं आहे, तव्हां सभु इन खां वाक़ुफ़ु आहियो। इहो जेको असांजो गॾियल मुतालबो इहो आहे त इन कमेटी खे ठाहियो वञे ऐं ॿियो जेको सिंध जे शऊर जो गॾियल मुतालबो आहे उहो इहो आहे त हीअ जेको बि डोमिसाइल वारो जेको सिस्टम आहे हिनखे ऑनलाइन कयो वञे ऐं ऑनलाइन करे पब्लिक कयो वञे त जेका बि पब्लिक आहे असांजी उहा इन खां वाक़ुफ़ु रहे ऐं उनखे इहो जेको शऊरी माण्हू आहे उहो ॾिसंदो रहे त आया इहा मूंखे बि ख़बर हुजे, तव्हांखे बि ख़बर हुजे त मिसाल सकर ज़िले जे अंदरि जेकॾहिं को नओं डोमिसाइल ठहे थो त उन मां इहा ख़बर पइजी सघे त भाउ हीउ फलाणे माण्हू जो ठहियो आहे, हीउ उर्दू स्पीकिंग आहे, ठीकु आहे। उर्दू स्पीकिंग हुजे या उर्दू स्पीकिंग असांजा ॿाहिरि आहिनि, असां उन्हनि खे पंहिंजो सम्झूं था, पर उनजो इहो मतिलबु न आहे त को ॿाहिरें सूबे मां अची उहो उर्दू स्पीकिंग हुजे उनखे जेको आहे सिंधी करार ॾेई ऐं जाली डोमिसाइल उनजो ठाहियो वञे त इहा ॻाल्हि जेका आहे असां उहा क़बूल कोन कंदासीं। गुज़िरियल ॾींहं जंहिं नमूने सां सिंध जे नौजवान सोशल मीडिया ते जेको ट्विटर आहे, ट्विटर ते 10 लाख ट्वीट करे दुनिया जे सॼी दुनिया खे इहो पैगाम ॾिनो त सिंध जो जेको नौजवान आहे, जंहिं नौजवान खे जेको आहे छुड़वाग चयो वेंदो आहे, जंहिं नौजवान ते केतिरा इल्ज़ाम ऐं ठठोलियूं कयूं वेंदियूं आहिनि, पर सिंध जो नौजवान शऊरी याफ़्ता आहे। जॾहिं बि सिंध मां धरतीअ जे ख़िलाफ़ु, सिंध जे वसीलनि जे ख़िलाफ़ु, सिंधी नौजवान जे ख़िलाफ़ु का ॻाल्हि थींदी त उहे सभु मुतहिद आहिनि ऐं उहे मुतहिद थी करे हिकु आवाज़ थी करे उहे जेको आहे हमेशह जीअं ॻाल्हाईंदे रहिया आहिनि। हिन दफ़े बि जेको आहे उन्हनि पंहिंजो ॿधी ऐं एके जो सबूत ॾिनो आहे, दुनिया खे पैगाम ॾिनो आहे त असांजे जेको हक़नि ते धारो आहे, जेके बि तरक़ी याफ़्ता मुल्क आहिनि उहे असांजी वाहुर कनि, असां सां गॾु बीहनि। जेको दुनिया जो उसूल आहे इहो बिल्कुलु दुनिया जो उसूल रहियो आहे त जेके बि तरक़ी याफ़्ता मुल्क आहिनि उहे मज़लूम क़ौमनि जी मदद कंदा आहिनि, उहे मज़लूम क़ौमनि सां बीहंदा आहिनि। त हिन वक़्तु सिंध जे नौजवाननि दुनिया खे इहो पैगाम ॾिनो आहे त सिंध हिन वक़्तु मज़लूमीअ वारी सूरत हाल आहे, सिंध जे वसीलनि ते जेको धारियुनि जो कब्ज़ो आहे, सिंध जे जेको शऊर आहे उन जे मुक़दर जे ते उहे जेके आहिनि धाड़ा पिया लॻनि, हिते धारियुनि जी लोध लाइ उन्हनि खे जाली जेके आहिनि उहे शनाख़ती कार्ड इशू पिया कया वञनि त जीअं सिंध जे माण्हुनि खे जेको आहे उहो अक़लियत में तब्दील कयो वञे त जीअं दारिया सिंध ते क़ाबिज़ हुजनि। इन खां वधीक असांजी बेवसी कहिड़ी हूंदी जो सिंध असेंबलीअ में जेको आहे ॿ खां 3 या 4 या 5 या 6 केतिरा बि जेके आहिनि उहे केतिरा ई MP जेके आहिनि उहे धारियनि सूबनि जा आहिनि। ऐं चैलेंज थो कयां त को सिंधी हिकिड़ो जेकॾहिं तव्हां चओ था त भाई जेके मुस्लमान सभु ॿाहिरि आहिनि, ऐं चवंदो सिंध जे माण्हुनि खे केतिरा सिंध जा माण्हू आहिनि जेके पंजाब असेंबलीअ में जेको आहे MP MN आहिनि, पंजाब असेंबलीअ में MP आहिनि या ॿियनि सूबनि में ख़ैबर पख्तूनख्वा में MP आहिनि। जेकॾहिं सिंध जो माण्हू ॿियनि सूबनि में को मराहत नथो वठी सघे, सिंध जो माण्हू ॿिए सूबे में नथो वञे ऐं उहो पंहिंजे वसीलनि जी मालिकी थो करणु चाहे, पंहिंजे वसीलनि ते ख़ुशि आहे, त पोइ उन माण्हूअ सां हेॾियूं वेसागातियूं छो भला सिंधी हिनखे यक़तीम खानो बणायो वियो आहे जो धारियुनि खे लाहे असांजे मथां हुकुमरान बि धारिया मुसलत करण जूं कोशिशूं पियूं कयूं वञनि। छा असां जेको आहे महिमान नवाज़ियूं कयूं, असां सिंधी महिमान नवाज़ आहियूं, असां सिंधी हमेशह जेको प्यारु कयो आहे, असां मुहबत जो जेको दर्स ॾिनो आहे, असां प्यार जा जेको ॿिज पोखियो आहे, छा असांखे इहो उनजो सिलो ॾिनो पियो वञे त सिंध जे माण्हुनि खे दीवार सां लॻायो पियो वञे। ऐं सिंध जो माण्हू जॾहिं
सीरियस थी कंहिं इशू ते अचे थो त उन जे ख़िलाफ़ु साज़िश कंदे उनखे डाइवर्ट करण जी जेका मुसलसिल कोशिशि कई पई वञे। हिन वक़्तु बि जेको आहे जॾहिं असीं सभु जाली डोमिसाइल इशू ते सिंध जो नौजवान जेको आहे उहो हिकु थी ऐं हिकु आवाज़ थी बीठो आहे त उनजे ख़िलाफ़ु इहे साज़िशूं कयूं पियूं वञनि, उनखे मुसलसिल जेको आहे डाइवर्ट करण जी कोशिशि कई पई वञे। आख़िर छो? असां चाहियूं था त सिंध जा जेके बि वसीला आहिनि उहे सिंधियुनि जे हवाले कया वञनि। सिंध में जेके बि जाली डोमिसाइल आहिनि उन्हनि खे फौरी तौर ते रद्द कयो वञे ऐं जेके बि जाली शिनाख्ती कार्ड तयारु थिया आहिनि उन्हनि खे रद्द कयो वञे त जीअं असां कंहिंजे हक़ जो ते दाड़ो नथा हणणु चाहियूं। असां पंहिंजो हक़ु घुरणु चाहियूं था, असां पंहिंजो हक़ु वठणु चाहियूं था। सो असांखे पंहिंजा जेके हक़ आहिनि उहे ॾिना वञनि। असां कंहिं बि सूबे ॿिए में नथा वञणु चाहियूं। धारियुनि जी जेका असां वटि लोध लथल आहे, असां बसि इहो ई चाहियूं था त असांजो सिंपल मुतालबो आहे त उन्हनि खे हितां मोटायो ऐं असांखे पंहिंजा जेके 1940 जे करारदाद तहत जेके असांखे हक़ ॾिनल आहिनि उहे ॾिना वञनि। ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जे लाइ बि इहो चवंदुसि त जेको पाकिस्तान पीपल्स पार्टी गुज़िरियल जेको आहे 3 टेन्यूरनि खां वठी करे जेको आहे मुसलसिल सिंध हुकूमत उन्हनि जी आहे त उन्हनि खे चवां थो हीउ वक़्तु आहे त या सिंध जे माण्हुनि सां गॾु बीहो या सिंध जे गद्दारनि सां गॾु बीहो। जेकॾहिं सिंध जे माण्हुनि सां गॾु बीहो था, सिंध जे माण्हुनि खे ओन कयो था त पोइ वाज़े तौर ते पंहिंजी पॉलिसी कयो ऐं जेका हीअ जांच कमेटी ठाही आहे हिननि खे रद्द करे सिंध जे शऊर जे मुतालबे खे मञंदे ऐं सिंध जे माण्हुनि सां गॾु बीहंदे तव्हां नई कमेटी ठाहिण जो ऐलान कयो। ऐं तव्हांखे नाला ॾियण जे लाइ तयारु आहियां। सिंध जो हर माण्हू तव्हांखे सां तावन करण जे लाइ तयारु आहे। असां तव्हांखे नाला ॾींदासीं। सिंध जे शऊरी माण्हुनि खे खणो, जेके अदीब आहिनि उन्हनि खे खणो, सिंध जा जेके शाइर आहिनि उन्हनि खे खणो, वकील आहिनि उन्हनि खे खणो, सिविल सोसाइटी जे माण्हुनि खे खणो ऐं ज़िले सतह ते जेका कमेटी ठाहियो। असां सिंध जा माण्हू भरपूर तव्हां सां तावन करण जे लाइ अॼु बि तयारु आहियूं। हीउ वक़्तु आहे त माज़ीअ जे ग़लतियुनि खे भुलाए करे सिंध जे जेको आहे रोशन मुस्तक़बिल जो सोचींदे पाण सभिनि खे हिकु प्लेटफॉर्म ते गॾु थी करे हिकिड़ो आला मिसाल क़ाइमु करिणो पवंदो ऐं सिंध दोस्तीअ जो सबूत ॾियणो पवंदो। उन जे लाइ पाकिस्तान पीपल्स पार्टीअ वटि हीउ आख़िरी मौक़ो आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध सां थी बीहे या सिंध दुश्मननि सां थी बीहे। थैंक यू वेरी मच अदा राज, तव्हां जेको आहे मूंखे लाइन ते वरितो ऐं जेको आहे मुंहिंजो ई मैसेज ऐं तव्हांजे हिन चैनल जे तवसुस सां आख़िर में इहो मैसेज ॾियणु चाहींदुसि त जेको सुभाणे वारो धरणो आहे कराची जे अंदरि जेको अदा मुश्ताक सरकी जे तरफ़ां ऐलानियल आहे जाली डोमिसाइल जे हवाले सां। सो ही मुश्ताक सरकी जो सॾु कोन्हे, हीउ सिंध जो सॾु आहे। पाण सभिनि खे सुभाणे हिन धरणे में बिना रंग नस्ल ऐं पार्टी फ़र्क़ जे हिकु थी करे जेको आहे उहो हिन धरणे में शिरकत करे इहो सबूत ॾियणो पवंदो त असीं सिंध जे काज़ ते बिना पार्टी फ़र्क़ जे हमेशह जीअं हिन दफ़े बि हिकु आहियूं ऐं सिंध जॾहिं बि सॾु कंदी, सिंध माउ खे मान ॾींदे असां हमेशह हिकु रहंदासीं ऐं सिंध जी सीन संवारण लाइ असांखे जेकॾहिं जान जी क़ुर्बानी ॾियणी पई त उहा बि ॾींदासीं। ऐं इन मैसेज खे जेको आहे इहो मैसेज मुंहिंजो सिंध जे उन शऊर जे लाइ आहे जेको हमेशह जीअं सिंध जे हक़नि जे लाइ विढ़ंदो रहे थो। त सुभाणे बि उमेदु इहा आहे त मुश्ताक सरकी जे धरणे में कराची जे अंदरि जेको सिंध सेक्रेट जे साम्हूं धरणो लॻे थो सुभाणे 2 जून ते जेको आहे 3 बजे इन में भरपूर शिरकत करे एके ऐं ॿधीअ जो सबूत ॾींदा ऐं सिंध मां धरतीअ जो मान मथां कंदा। तव्हां सभिनि जी वॾी महिरबानी, स्पेशली राज भाउ, तव्हांजी वॾी महिरबानी। थैंक यू वेरी मच।